अल्लाह जे रोज़े जो रसूलुल्लाह जे रोज़े जो हुजा दरबान मदीने में चवे थी दिल त दिल पर जो हुजा मेहमान मदीने में सुभान अल्लाह। अखन वेही निसारो जो हुजन नजरों निजारन में मुनारन में वेठो न्यारा मुनारन में वेठो न्यारा मिसल मस्तान मदीने में दरियों दरवाजा दिल पर जा वता चुम दो दीवारों दर वता चुम दो दीवारों दर अचे आसास अखड़न खे अचे आसास अखड़न खे को लहे अरमान मदीने में चवे थी दिल त दिल पर जो हुजा मेहमान मदीने में सुभान अल्लाह। ऐ खुदा जा मलाइको अज मुखे मदीनो याद आयो आ रसूलुल्लाह जो रोज़ो याद आयो आ मुखे अगने मदीने जे साईं दे वठी हलो मदीने पाक जी हाज़री करायो ओ कल शाम अची कंहिं ॻाल्हि करे मुंहिंजा सूर सुतल जगाए विधा हर मैन शरीफ जी ॻाल्हि करे मुझा ताज़ा फट उथलाए विधा मुझा ताज़ा फट उथलाए विधा सुदकार भरे पियो ॻाल्हि करे वॾो यार मज़ो मदीने में सुदकार भरे पियो ॻाल्हि करे वॾो यार मज़ो मदीने में पुॼियो रोए कीअं मां बरोआं ईअं अखड़नि लुक वहाए विधा ईअं अखड़नि लुक वहाए विधा जे दिहाड़े बैतुल्लाह शरीफ जो इज़हार यो हूंदो त अॻ में रसूलुल्लाह जे रोज़े जी हाज़री मदीने जे साईं जे शहर जी हाज़री मुंहिंजा प्यारा दोस्तो मूं अर्ज़ पे कयो किस्सो मुख़्तसर मूं तव्हांखे अहिड़ो इशारो ॾिनो आहे जो इंशाअल्लाह तव्हां यकीनन सम्झी विया हूंदो त निमाज़ रोज़ो हज ज़कात इहे सभु ॻाल्हियूं पंहिंजी जात दुरुस्तनि पर रसूलुल्लाह जो अदब मदीने वारे साईं जी मोहब्बत एहतराम जेकॾहिं दिलि में नाहे मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो ये नमाज़ूं कम जूं न आहिनि ज़कातूं हज रोज़ा कम जा न आहिनि अल्लाह साईं आदम अलैहिस्सलाम जे मुंहिंजा प्यारा मामले में शैतान जो मिसाल ॾेई चुको आहे त मुंहिंजा प्यारा हुन 6 करोड़ साल किन कयो आहे 6 लख किन 6 करोड़ साल हुन अल्लाह जी पहिरियां इबादत कई सिर्फ़ आदम अलैहिस्सलाम खे ताज़ीम जो सजदो न कयाई रब करीम सॼी इबादत वेठे पुठन ते रखी फरमायूं लानती दरबार मां निकर तुझी नमाज़ुन खे मां छा कयां तुझे रोज़े ज़कात खे मां छा कयां अरे तुझे दिल में मुझे नबी जो एहतराम न है तो तुझे सजदन खे छा कयां अल्लाह से यो मिसाल ॾेई होशियार कयो त जॾहिं आदम जे मामले में 6 करोड़ साल जी इबादत छक न झलियो त रसूल आदम जे मामले में अवां जी 5 वक्त नमाज़ थक छा झलींदी याद रखजो होश करे हल बेटा साहब होश करे हल हंजड़ा यार बद जम दे लबखन से होश करे हल हंजड़ा यार बद जम दे लबखन से साधु फरमाए जाग नुमानी ओ सुतियन सूर पिराया जाग नुमानी सुतियन सूर पिराया सुतियन सूर पिराया
सजन बनाया जाग नुमानी सुतियन सूर पिराया जाग मुसलमान जाग अल्लाह अल्लाह जे रसूल सां मोहब्बत रख उन्हनि जो जिक्र कर अल्लाह जे हबीब जो प्यार मोहब्बत पंहिंजे दिल में दाख़िल रख इंशाअल्लाह बिनी जहाननि में तुंहिंजो बेड़ो पार थी वेंदो जिब्राईल अलैहिस्सलाम फ़ैसिलो ॾिनो त मूंखे ख़बर पई त रब करीम खे उहा मख़लूक पसंदि आहे जंहिंजे सीने में इश्क़ मुस्तफ़ा आहे किस्सो मुख़्तसर हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम बुराक खे वरितो अल्लामा शेख अब्दुल हक रहमतुल्लाह अलैह फरमायो त सेंकंडनि में बुराक ॿियनि खां बि तकड़ो थी वियो खुश थियो दर्द जी दवा थी बीमारी जो इलाज थियो मुंहिंजा प्यारा 70,000 मलाइक जिब्राईल 70,000 मलाइक मीकाइल 70 इसराफील 70,000 इज़राइल वठी वादी मक्का में पहुता जिते मुंहिंजा प्यारा आलम अरवा खां सारा वली उते हाज़िर हा जिब्राईल अलैहिस्सलाम बुराक मलाइक बिहारे मुंहिंजे महबूब करीम जे उन मकान मुबारक जी छत मजूं सूरा करे हेठि लही काफूरी चप रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कदमनि जे तरियुनि खे लॻाया जंहिंखे पाण चुमी बोसो चवंदा हूं चुमी ॾिनाऊं दिमाग़े नबुवत ते थदकार आई मुंहिंजा प्यारा दोस्तो रिसालत महब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जागी पिया सुजागजी पिया निहारे जिब्राईल ही छा अॻ में आयो आं कॾहिं तो मुंहिंजे कदमनि जे तरियुनि खे चुमियूं ॾिनियूं अॼु चुमियूं थोरी अर्ज़ करण लॻो तेरी मेराज के तूं लोह कलम तक पहुंचा और मेरी मेराज के मैं तेरे कदम तक पहुंचा ऐ जिब्राईल मुझे कदमनि खे तो चुमियूं ॾिनियूं मूंखे ॾिठई सच ॻाल्हि आहे मुंहिंजे